वेलकम बैक नाज़रीन। मलीर में करबला जे शहीदन के भेटा पेश करण लाइ मुशाइरो मुनक़िद कयो वियो आहे। अवामी प्रेस क्लब मलीर ऐं सिंधी अदबी संगत जे गॾियल सहकार सां करबला ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम समेत शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानीनि खे भेटा पेश करण लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सरकिदारो ते इल्मी लेक्चर ऐं मुशाइरो मुनक़िद कयो वियो। तक़रीब जी सदारत ख़ालिद राजपर कई, जॾहिं त सजाद अली शाह, मुजीबुर रहमान बोगटी ऐं रजब अली भंड ख़िताब कयो। नामियारे शाइर लतीफ़ जे पारखो सैयद गफ़ूर शाह तक़वी पंहिंजे लेक्चर में चयो त सरकिदारो करबला जे दर्द, सब्र, इस्तक़ामत ऐं हक़ जी जिदोजहद जो ज़िंदा अदबी दस्तावेज़ आहे, जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन साथियुनि जी लाज़वाल क़ुर्बानीनि खे उजागर करे थो। हुन चयो त मुशाइरे में इक़बाल शाहीन, मंज़ूर राजपड़, असगर बाग़ी, मुजीब सिंधी ऐं ॿियनि शाइरनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शहीद करबला के मज़मूम ख़राज अक़ीदत पेश कयो। तक़रीब में सैयद ख़ुदा ॾिनो शाह गंबर बुट, सैयद शबीर अहमद, इनायत शाह ऐं वहाब गबोल समेत सियासी, समाजी ऐं अदबी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई।